अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां जी क्लास आहे सिंधी ॿाराणे किताब जो टियों सबक। अचो त पढ़ूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सब को। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सब को। टे ज़ेट ये वा नून पेश यूं। टे ज़ेर ट ये वा नून पेश यूं। ट्यूं, सबक को ट्यूं। भे ज़ेर भ, ते ज़ेर ट, भित। हे ये ज़ेर ही, हमजो पेश ओ, ही ओ, भित ही ओ। भे ज़ेर भ, ते ज़ेर त, भित। अलिफ मद आ, हे ये हे, आ हे। भित ही ओ, भित आहे। भित ही ओ, भित आहे। छे ज़ेर छ, ते ज़ेर त, छित। हे ये ज़ेर ही, हमजो पेश ओ, ही ओ। छे ज़ेर छ, ते ज़ेर ट, छित। अलिफ मद आ, हे ये हे, आ हे। छित ही ओ, छित आहे। ते ज़ेर त, डे ज़ेर ड, टिड। हे ये ज़ेर ही, हमजो पेश ओ, ही ओ। ते ज़ेर त, डे ज़ेर ड, टिड। अलिफ मद आ, हे ये ए, आ हे। अलिफ मद आ, हे ये हे, आ हे। टिड हियू, टिड आहे। अलिफ ज़बर है, डे ज़ेर ड, अड। गाफ अलिफ गा, डे अलिफ डा, गाडा। भे ज़बर भै, गे अलिफ गा, भगा। ते ज़ेर त, खे अलिफ खा, तिखा। छे ज़बर छ, टे ज़ेर ट, छट। सबक ट्यूं, भित। तो प्यारा ॿारो, इहो हुयो असां जो सिंधी ॿाराणे किताब जो सबक ट्यूं। उम्मीद आहे तव्हांखे समझ में आयो हूंदो त असां कीअं लिखूं था, कहिड़ा आवाज़ कीअं पुकारियूं था ऐं सही तरीक़े सां कीअं
सम्झूं था। तव्हांजी महिरबानी। डीवा क्लास खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। तव्हांजी महिरबानी।